याजूज माजूज ही याफ़स बिन नूह अलैहिस्सलाम जी औलाद मां हिकु फ़सादी गिरोह आहे ऐं उन्हनि माण्हुनि जो तादादु तमामु घणो आहे। उहे माण्हू वॾा जंगजू, खूनख्वार ऐं बिल्कुलु वहशी ऐं जंगली आहिनि, जेके बिल्कुलु जानवरनि जियां रहंदा आहिनि। मौसम रबी में उहे माण्हू पंहिंजे गारनि मां निकिरी सभई फसल ऐं भाॼियूं खाई वेंदा हुआ ऐं ख़ुश्क शयुनि खे खणी वेंदा हुआ। माण्हुनि ऐं जंगी जानवर एसी ताईं जो नाग, विछूं, सांड्रे ऐं हर नंढी वॾे जानवर खे खाई वेंदा आहिनि। सदे सिकंदरी हज़रत ज़ुल्करनैन सां उन्हनि माण्हुनि फ़रियाद कयो त अव्हां असांखे याजूज माजूज जे शिर ऐं उन्हनि जी तकलीफ़ुनि खां बचायो, ऐं उन्हनि माण्हुनि उन जे बदिले में कुझु माल ॾियण जी बि पेशकश कई। त हज़रत ज़ुल्करनैन फरमायो, मूंखे अव्हां जे माल जी ज़रूरत न आहे। अल्लाह ताला मूंखे सभु कुझु ॾिनो आहे, बसि तव्हां मुंहिंजी जिस्मानी महिनत सां मदद करियो। पाण ॿिन्ही जबलनि जे विच में बुनियादु खोटायो। जॾहिं पाणी निकिरी आयो त उन्हनि ते पिघारियल ट्रामे जी गारे सां पथर ॼमाया ऐं लोह जे तख़्तनि जे हेठि मथे चुनाई कराई, विच में काठी ऐं कोयलो भराए छॾियो ऐं उन में बाहि लॻाए छॾी। अहिड़ी तरह उहा भित जबल जी बुलंदी ताईं डिघी कई वई ऐं ॿिन्ही पहाड़नि जे विच में का जॻह न छॾी वई। पोइ पिघरियल ट्रामो भित में लॻायो वियो, जंहिंसां उहा निहायत मज़बूत ऐं पकी भित बणिजी वई। सदे सिकंदरी कॾहिं टुटंदी? हदीस शरीफ़ में आहे त याजूज माजूज रोज़ानो हिन दीवार खे टोड़ींदा आहिनि ऐं सॼे ॾींहुं महिनत करे उन खे टोड़ण जे वेझो थींदा आहिनि। त उन्हनि मां को चवंदो आहे त हाणे हलो बाक़ी खे सुभाणे टोड़ींदासीं। ॿिए ॾींहुं जॾहिं उहे ईंदा आहिनि त ख़ुदा जे हुकुम सां उहा दीवार पहिरियां खां वधीक मज़बूत थी वेंदी आहे। जॾहिं उन दीवार जे टुटण जो वक़्तु ईंदो त उन्हनि मां को चवंदो त हाणे हलो इंशाअल्लाह सुभाणे हिन दीवार खे टोड़ींदासीं। उन्हनि माण्हुनि जी इंशाअल्लाह चवण जी बरकत ऐं उन जो समर इहो मिलंदो जो ॿिए ॾींहुं उहा दीवार टुटी वेंदी। इहो कुर्बे क़यामत जो वक़्तु हूंदो। दीवार टुटण खां पोइ याजूज माजूज निकिरंदा ऐं ज़मीन ते हर पासे फितनो, फ़साद ऐं क़त्लो गारत कंदा। चश्मनि ऐं तलाउनि जो पाणी पी वेंदा, जानवरनि ऐं वणनि खे खाई वेंदा, ज़मीन ते हर जॻह फैलिजी वेंदा। पर मके शरीफ़, मदीने पाक ऐं बैतुल मुक़द्दस इन्हनि टिनी शहरनि में उहे दाख़िल थी न सघंदा। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी दुआ सां हिननि माण्हुनि जी ॻिची में जीत पैदा थींदा ऐं उहे सभु हलाक थी वेंदा।